आउं ज़ाहिद आबड़ो पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो ऐं अनवर काज़ी साहब जन सां गॾु। नाज़रीन, असांजे मुल्क में सियासी सूरत हाल जेका आहे उहा हींअर ग़ैर यकीनी जो शिकार आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे नेशनल टीवी ते ऐं सिंधी जेके चैनल्स आहिनि उन्हनि ते तव्हां यकीन मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि से तबसरा ॿुधंदा हूंदा ऐं तव्हां बि कुझु नतीजा कढण जी कोशिशि कंदा हूंदा, पर हालतूं हींअर जेके आहिनि से असांखे ग़ैर यकीनी सूरत हाल वारियूं नज़र पियूं अचनि ऐं हर माण्हू जेको आहे उहो कोशिशि पियो करे त मुस्तक़बिल जे बारे में ॼाण जी कोशिशि करे त आख़िर हींअर पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे उहा असांखे केॾांहुं वठी पई वञे। असीं बि कोशिशि कंदासीं त असीं जेका मुस्तक़बिल जी जेका सूरत हाल आहे उनखे सम्झण जी कोशिशि कयूं ऐं उन जे लाइ असां पंहिंजे पैनलिस्ट खां सवाल पुछंदासीं। ऐं पहिरियों सवाल पुछंदासीं ग़ुलाम नबी सुमरो साहिब जिन खां। सुमरो साहिब, मुंहिंजो पहिरियों सवाल तव्हां खां इहा आहे त हिन वक़्तु वज़ीर आज़म वटि कहिड़ो अहिड़ो जेको आहे सो कार्ड उनजे हथ में मौजूदु आहे जंहिंजे लाइ हू चवे थो त मुंहिंजे हथ में हिकिड़ो कार्ड आहे। जेके मुंहिंजा अपोज़िशन जा जेके लीडर्स आहिनि उन्हनि त सभु पंहिंजा कार्ड शो करे छॾिया आहिनि, पर मुंहिंजे हथ में हिकिड़ो अहिड़ो कार्ड मौजूदु आहे जेको अञा मूं शो कोन कयो आहे ऐं आउं आख़िरी जेको आहे सो बॉल ताईं खेॾंदसि। त आख़िर उनजे कॉन्फिडेंस जी कहिड़ी जेका उहा अहिड़ी मतिलबु शइ आहे जेका अञा ताईं को बि क़ानूनी माहिर असांखे न ॿुधाए सघियो आहे त हुन वटि इहो कॉन्फिडेंस किथां पियो अचे या हुन वटि उहा कहिड़ी जेका आहे सा जीअं चइजे त ताक़त आहे जंहिंखे उहो आख़िरी वक़्त ते इस्तेमालु कंदो ऐं सूरत हाल खे उहो पंहिंजे हक़ में तब्दील करे वठंदो। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिबु जीअं त अदम एतमाद जी तहरीक जो मुक़ाबिलो करे रहियो आहे ऐं उन जो ॾींहुं ईंदड़ हफ़्ते ताईं उन लाइ ॾींहुं बि मुक़ररु थी वेंदो त उन खां अदम एतमाद जो ते ॾिसूं त कहिड़ो थो फ़ैसिलो थिए। त हिते जेका बरसर इक़्तिदार पार्टी आहे ऐं उन जो चेयरमैन ऐं पाकिस्तान जो वज़ीर आज़म इमरान ख़ान लाज़मी हींअर इक़्तिदार में आहे त उहो ई पंहिंजूं सभु कोशिशूं कंदो त जीअं हू पंहिंजे इक़्तिदार खे जेको 2023 ताईं उनखे हक़ हुकुमरानी आहे ऐं उन खे ताईं पहुची सघे ऐं अदम एतमाद जी तहरीक खे नाकाम करे सघे। उन करे हू कोशिशूं बि करे रहियो आहे ऐं कोशिशि करे थो त हू वक़्त खां अॻे पंहिंजो एतमाद न विञाए ऐं हुन जा अहसाब जेके आहिनि न उहे उन ॾींहं खां पहिरीं छल न थी वञनि। उन करे हुन पंहिंजो पाण खे बदिलायो आहे ऐं मुतहदा सां मिलणु हलियो वियो ऐं चौधरी सां मिलणु हलियो वियो, जेके मिज़ाजनि जिन पार्टियुनि खे हुन क़बूल त कयो पर ज़ाती तरह उन्हनि खे पसंदि कोन कंदो, उन्हनि जे अॻियां बि मजबूर थियो आहे। वजह सिर्फ़ु आहे त पंहिंजो इक़्तिदार जेको आहे न उहो कीअं बचायो वञे। हाणे जेका ताज़ी ॻाल्हि जेको तव्हांजो सुवालु आहे त हीअ जेका धुंध आहे ऐं हीअ जेका ग़ैर यकीनीपन आहे जेको बि माना चंद ॾींहंनि में हटी वेंदो त तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन ऐं असांजो वज़ीर आज़म अदम एतमाद जी तहरीक में कामयाबु थी थिए ऐं उन में इक़्तिदार खां धार थो थिए या इक़्तिदार में रहे थो। इन्हनि ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो बि तमामु जल्दी थी वेंदो। उन करे ख़ान साहिबु ऐं असांजो वज़ीर आज़म पंहिंजो एतमाद नथो विञाइणु चाहे, पर हुन जेका इहा ॻाल्हि कई आहे त हू कुझु बि करे सघे थो त हाणे हू असेंबली टोड़ण जे पोज़ीशन में कोन्हे ऐं हू जेके क़ौमी असेंबली जो जेके प्रोसीडिंग्स आहिनि उन ते असरअंदाज़ नथो थी सघे। रोकींदो रोकबो स्पीकर जे थ्रू रोकबो, पर हाउ लॉन्ग त इन खां पोइ त मूं वटि जेको ट्रम्प कार्ड आहे जेको हू चए थो त मूं वटि जेको पतो आहे उहो आउं इस्तेमालु कंदुसि, उहो आहे पंहिंजे अपोनेंट्स खे पैगाम ॾियणु ऐं हुन जा जेके इतिहादी आहिनि उन्हनि खे इहो पैगाम ॾियणु त तव्हां असीं जीअं त गुज़िरियल 3 सालनि ऐं कुझु महीननि खां वठी गॾु आहियूं, हाणे बि गॾु हुजूं। बाक़ी लॻे ईअं थो त तहरीक इंसाफ़ वटि ऐं ख़ान साहिबु इमरान ख़ान वटि हाणे को ट्रम्प कार्ड रहियो कोन्हे। काज़ी साहिबु, हाणे तव्हां असांखे इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई उन में जेको असेंबली जो स्पीकर आहे उन जी पंहिंजी हिकिड़ी जेका आहे सा रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे, उहो आइन जे मुताबिक़ इम्पार्शल हूंदो आहे, पर असांखे लॻे पियो त उहो हिकिड़े तरफ़ लड़ियल आहे हुकूमत सां, उन जी जेका आहे सा
पार्शलिटी जेका आहे सा खुलम खुला नज़र पई अचे ऐं हींअर हू हुकूमत जी जेका आहे सा इतिहादनि सां या उन जा जेके मुखालिफ़ आहिनि जेके बाग़ी थी वियल जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि या पार्टनर्स आहिनि उन्हनि सां जेके आहिनि से मिलणु पियो वञे ऐं हिकिड़े क़िस्म जी जेका आहे सा सपोर्ट कैंपेन जेको हलाए पियो त इहो तव्हां छा था सम्झो त आइन जे मुखालिफ़ कोन्हे या असां पंहिंजे सिस्टम खे डीरेल करण जी कोशिशि पिया कयूं तव्हां छा चवंदा? जी महिरबानी। असद कैसर साहब जो जेको हिन वक़्तु ताईं हले पियो रोल उहो हिकिड़े कस्टोडियन ऑफ हाउस जो नज़र कोन थो अचे, पर उन में मां सम्झां थो त वरी बि असांजी PM साहब जो जेको रहियो आहे पंहिंजे पार्टी वारनि सां ऐं उन्हनि ते जेको उनजो असरु रहियो आहे उहो ज़ाहिर पियो थिए। PM साहब जी फितरत रही आहे त बसि हू पंहिंजो पाण खां सवाइ ॿाहिरि निकिरंदो ई कोन्हे को, ऐं उहो ई असरु वरी हू चाहे थो पियो त जेके उनजा क्लोज़ माण्हू आहिनि उन बरमला चयो आहे असद कैसर साहब खे हुजणु तीअं खपंदो हुयो त आइन में जेको हुनजो रोल आहे उनखे बहितर नमूने सां अदा करे हा, पर हू त बजाए पंहिंजे रोल खे अदा करण जे PTI जो हिकिड़ो नुमाइंदो थी ऐं MKM ताईं वञे थो पियो या जेके बाग़ी अरकान उन्हनि खे मिंथूं करे थो पियो। इहो उनजो रोल न आहे। आइनी तौर ते नो कॉन्फिडेंस अची वई आहे, विदिन 14 डेज़ तव्हांखे इजलास कॉल कयो ऐं उन इजलास में विदिन 7 डेज़ तव्हांखे उहा मोशन खे टेकअप करिणो आहे, जेको फ़ैसिलो थिए इहो असांजो आइन चवे थो पियो। हाणे जो PM साहब ख़ुदि चाहे थो त मां आइन खे ख़राबु करियां ऐं अहिड़ो क़िस्म जो हालतूं करियां जो इन सिस्टम खे असां कोलेप्स थियणु वञो जंहिंमें ॿियनि कंहिंजो फ़ाइदो कोन पवे, पर मूंखे इहो महसूसु कोन थो थिए त कोलेप्स करण वारा हींअर या त चाहिनि कोन था या इन पोज़ीशन में कोन आहिनि, न त हिन खां पहिरीं तव्हांजो इहो मेरे अज़ीज़ हमवतनों वारो अची वञे हा, पर हींअर इन करे कोन थो अचे त हू हिकिड़ी हुननि स्टैंडिंग वरिती आहे त बाबा तव्हां पॉलिटिकल माण्हू पंहिंजा फ़ैसिला पाण कयो। त हाणे जेकॾहिं पॉलिटिकल हुजणु हिननि जो नज़र अचे त हीअ आइनी तौर ते कमु कनि पिया। सो आइन खे ई असां हमसरी में पहिरीं बि इहा ॻाल्हि करे चुका आहियूं त हीअ डिघो था कनि पिया, कोर्टनि में वञणु ऐं 63A जी अजीब क़िस्म जी वज़ाहतूं वठणु। ॾिसो 63A सिंपल चवे थो त D सीट थी सघो था पिया, हीअ चवंदा तव्हां डिस्क्वालीफाई आहियो, किथे D सीट किथे डिस्क्वालीफाई, हीअ जेको रेफरेंस खणी विया आहिनि इहो सिर्फ़ु इहे टैक्टिक्स आहिनि कि इन ॻाल्हि खे प्रोलॉन्ग करियूं। जॾहिं त PM साहब इन खां पहिरीं चई अची वञो, जॾहिं हाणे अची विया आहिनि त तव्हां बीहो ई कोन था, हीअ पंहिंजो पाण खे मज़लूम करे पेश करणु चाहे थो। बसि हिन वटि हिकिड़ी इहा ई शइ रही आहे वञी त जीअं इलेक्शन्स जल्द खां जल्द कराए सघूं। कुझु वक़्तु अपोज़िशन हिन ॻाल्हि ते बीठी हुई, पर हाणे अपोज़िशन चए थी न असांखे 1.5 साल ॾियो, असां इन पंहिंजी जेके इतिहादी वग़ैरह इन ई ॻाल्हि ते राज़ी थिया आहिनि। सो डीरेल कोन थींदो, बाक़ी हीअ पंहिंजा जेके भरब आहिनि सभु इस्तेमालु कंदो। ऐं अफ़सोस इहो आहे त कस्टोडियन ऑफ हाउस जेको आइन जो माना उनखे जॾहिं हाउस जो कस्टोडियन आहे त उहो आइन जो बि कस्टोडियन आहे, उहो गैर आइनी कमु थो करे। सुमर साहब, हाणे तव्हां असांखे इहो ॿुधायो त तहरीक अदम एतमाद बि जमा थी चुकी आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन ते वोटिंग बि जेका आहे सा जल्दी थी वेंदी अहिड़ी, पर जेकॾहिं असां हालतुनि जो तजियो कयूं त असांखे ईअं नथो लॻे त असांखे इन हुकूमत खे जेका हींअर हिन वक़्तु आहे 2023 ताईं हुनजो टेन्यर पूरो थियणु खपे ऐं जेके हींअर असांजा मुल्की हालात आहिनि उन्हनि खे या असांजी जेका फॉरेन पॉलिसी आहे उन्हनि सभिनी खे जेका हुकूमत शुरू करे चुकी आहे त उन्हनि खे बाक़ाइदे इख़्तिताम हिन खे पहुचाइणु खपे। छा इहो पॉसिबल आहे त हिकिड़ी हुकूमत अचे 1.5 साल जे लाइ या साल जे लाइ उहा उन्हनि सभिनी चैलेंजिस खे उन तरीक़े सां बहितर तरीक़े सां मुंहुं ॾेई सघे जेके हिन वक़्तु असांजे मौजूदु आहिनि? छा उन्हनि जे लाइ बि इहा हिकिड़ी नाकामी जो सबबु नथी बणिजी सघे जंहिंखे अची हू सभु मुंहुं ॾींदा ऐं ईंदड़ इलेक्शन में जेको आहे सो उन्हनि जे लाइ मसइला पैदा नथा थी सघनि? मुल्क जी मौजूदा सूरत हाल में तव्हांजो इहो सुवालु इंतिहाई अहम आहे त जेकॾहिं तहरीक अदम एतमाद कामयाबु थिए थी त नई हुकूमत खे मुल्क जी मईशत ऐं तरक़ी ऐं अमन अमान ऐं जेकी बि मतिलबु माना सरकारुनि सां रिलेटेड मसइला आहिनि, ख़र्जा पॉलिसियूं ऐं दुनिया जे आलमी इदारनि सां ऐं मालियाती इदारनि सां उतवे में कहिड़ो ॿूटो ॿारे सघंदी अपोज़िशन जेकॾहिं उहा बरसर इक़्तिदार अचे थी। इन ॻाल्हि खे वरी था सम्झूं त लॻे थो त अपोज़िशन
यानी PDM पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके मतिलबु इहे नव जमायतूं उन्हनि ॾाढी तकड़ कई आहे, उन्हनि जल्दबाज़ी खां कमु वरितो आहे। जेका इहा ॻाल्हि था करियूं असीं त सर्टेन क्वार्टर्स में के डप ऐं अनुमान हा त वज़ीर अज़म साहिबु ही न करे विझे, वज़ीर अज़म साहिबु अहिड़े नमूने जी का ॻाल्हि न करे विझे, ही का तैनाती न करे सघे, उन खां शायदि सभिनी खां वधीक जेका ही न उहा हिज़्ब इख़्तिलाफ़ ई लॻे थो त ॾिनल हुई जे अदम एतमाद जी तहरीक में पेश करण में जल्दबाज़ी कई, जॾहिं त सरकार पाण महांगाई ऐं ॿियनि ॻाल्हियुनि खे इंतिहाई ॾुखियाई सां मुंहुं ॾेई रही ऐं उनजी ख़ारजा पॉलिसी बि एतिरी का ख़ासि कामयाबु कोन्हे। उनजी नाकामियुनि खे खणणु ऐं उहे बि हिकिड़े मुख़्तसिर अरसे लाइ जेको मतिलबु माना वधि में वधि जेकॾहिं सॼो वक़्तु ई अपोज़िशन बरसर इक़्तिदार रहे अगस्त 2023 ताईं, उन खां वधीक मतिलबु 2023 खां मथे हक़ हुकुमरानी उनखे बि कोन हूंदो, त उन्हनि इहा इंतिहाई जल्दबाज़ी ख़ुदा ॼाणे छो कई आहे। ऐं IMF जॾहिं कल्हो जूं ख़बरूं आहिनि अख़बार में त जेका हिन सरकार एमनेस्टी ॾिनी आहे त तव्हां पंहिंजो नाणो जेको आहे न उहो हेतिरा पैसा ॾेई ऐं सरकार खे तव्हां अछो कराए वठो, त उन सिलसिले में IMF सरकार पाकिस्तान सरकार जो जेको मौक़िफ़ आहे उनखे मञण खां इनकार कयो आहे। इहे अॼोकियूं ई कल्हो की अख़बारुनि में त लाज़िम त हिज़्ब इख़्तिलाफ़ जॾहिं ईंदी त हिन सरकार जा छॾियल मसइला उहे उन खां आया सिधा थींदा या कोन सिधा थींदा। उन करे अहिड़ा बि माण्हू आहिनि पाकिस्तान में ऐं दाना ऐं मीडिया जा ऐं समाजी ऐं सियासी रहनुमा जेके चवनि था वक़्तु अची वियो आहे त गॾिजी वेहिजे, सियासी पार्टियूं बि गॾिजी वेहनि, सभु स्टेक होल्डर्स बि गॾिजी वेहनि, अदालत बि गॾिजी वेहे, इस्टेब्लिशमेंट बि गॾिजी वेहे, वही हिन मुल्क जे लाइ को 10-15 साल तरक़ीअ जो आईंदा जो 10 साल रिथा या 5 साल रिथा ऐं 15 साल रिथा उहा पेश कजे जीअं हिन मुल्क खे तरक़ी जे राह ते वठी वञे ऐं हिन मुल्क जो माण्हू जेको गुरबत जे चकी में पियो पिसजे उहो कीअं ख़ुशहाल थिए। कंहिंजे इक़्तिदार जी म्यूज़िकल चेयर सां पाकिस्तान जे 22 करोड़ माण्हुनि जो मसइलो त हल कोन थींदो न। त उन करे वक़्तु अची वियो आहे त असांजी सॼी क़यादत खे ऐं असांजे सभिनी स्टेक होल्डर्स खे गॾिजी वेही ऐं हिन मुल्क जे मुस्तक़बिल जे मुतलिक़ फ़ैसिला करणु घुरिजनि। ऐं तव्हांजो सुवालु बरमहल आहे त हिज़्ब इख़्तिलाफ़ खां बि तहरीक इंसाफ़ जी हुकूमत वांगुरु इहे मसइला हल कोन थींदा। कैद साहब, हाणे मुंहिंजो सुवालु तव्हां खां इहो आहे त कल्ह 23 मार्च वारे फंक्शन में इस्लामाबाद में हिकिड़े नौजवान जेको आहे सिंधी नौजवान असांजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां उन वक़्तु सुवालु पुछियो जॾहिं पाण पंहिंजी सिक्योरिटी खे हिकिड़े पासे करे ऐं आम माण्हुनि सां मिलण जे लाइ मथे जेके आहिनि पवेलियन में हलिया विया, त उन वक़्तु जॾहिं काफ़ी छोकिरनि ऐं नौजवाननि सुवाल पुछा त हिकु सिंधी नौजवान उन्हनि खां सुवालु कयो त सिंध जूं हालतूं जेके आहिनि उहे तब्दील छो नथियूं थियनि, त उन ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ इहो जवाबु ॾिनो त तव्हां हिकिड़ी पार्टी खे वोट ॾियणु छॾे ॾियो त तव्हांजा हालात तब्दील थी वेंदा। इन जवाब खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, हीउ जेको सुवालु हुन नौजवान कयो आहे जनरल बाजवा साहिब खां, उहो अॼु जो न आहे। तव्हांखे अगरि यादि मां ॾियारियां त कराची में जेको थिए थो KLF थियो हुयो त उन वक़्त में IG साहिबु उन्हनि जो चीफ गेस्ट थी आयो हुयो, AD ख्वाजा साहिबु। उन खां बि माण्हुनि इहो सुवालु पुछो त हुन चयो त 5 सालनि खां पोइ तव्हां वटि पावर ईंदो आहे, पोइ तव्हां जहिड़ी हुकूमत खे चूंडींदो, जहिड़नि माण्हुनि खे वोट कंदो त पोइ अहिड़े क़िस्म जी हुकुमरानी तव्हां वटि थींदी। त मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त अहिड़े क़िस्म जा सुवाल असां वटि आहिनि। त असां वटि छो त ॿियनि सूबनि में त चेंज थियनि थियूं पियूं हुकूमतूं, जेकॾहिं मां उन नौजवान जे सुवाल खे हुकूमत जे तब्दीली जे तनाज़ुर में वठां त बाक़ी त हालतूं जेके मुआइशी आहिनि, अमन अमान वारियूं आहिनि, रोज़गार जो न हुजणु आहे, त उहो त अलॻि हिकिड़ो बहस थी वेंदो। त उन नौजवान बि शायदि इहो ई सम्झो आहे त असां वटि हिकिड़ी पार्टी छो थी अचे पई, ऐं आर्मी स्टाफ साहिबु उनखे इहो ई जवाबु ॾिनो आहे त नथा हिकिड़ी पार्टी खे तव्हां चूंडियो था पिया। हाणे हिकिड़ो सुवालु मुंहिंजो वरी अदब सां जनरल बाजवा साहिब सां आहे त छा
आम माण्हू खे वोट आज़ादी सां ॾियण जो हक़ु आहे सिंध में? हू केतिरनि पंजोड़ियुनि में फाथल आहे। मुआशी हालतूं पंहिंजी जॻह ते, पर वॾेरको राज, पुलिस जो राज, उन्हनि जे मथां जेका अम्ब्रेला आहे उहा कंहिंजी आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त इहे सभु मैनेज करे ॾिना वेंदा आहिनि जॾहिं इलेक्शन ईंदी आहे। वॾेरा बि हिननि ते ई इनसार कंदा आहिनि त उतां जो जेको साहिबु आहे, उन डिस्ट्रिक्ट जो साहिबु आहे, उहो कहिड़नि खे पाण में मिलाए थो पियो। त हाणे जॾहिं तव्हां चओ था पिया त असां सभिनी खे आज़ादु छॾियूं था पिया, त पोइ असां इहा उमेदु कंदासीं त तव्हां सिंध जे माण्हू खे बि आज़ादु छॾियो त हू पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ फ़ैसिलो करे, पोइ जेका पार्टी अचे। कंहिं पार्टी खे सपोर्ट तव्हां न करियो, जेको लॻे मुश्किल थो पियो। त इन जे करे असां चवंदा आहियूं त ईंदड़ 5 साल बि इहा ई हुकूमत रहंदी। अला करे त ईअं न थिए। सुमरो साहब, तव्हां खां सवाल आहे त ब्रॉडशीट जे CEO कावी बॉसवी हींअर हिकिड़ो बयानु ॾिनो त मुस्लिम लीग ते जेके मुस्लिम लीग नून ते जेके इल्ज़ामात हुआ उहे दुरुस्त साबित न थी सघिया आहिनि, पर असांजी गवर्नमेंट जेके इल्ज़ामात हुया उन्हनि खे प्रूव करण जे लाइ अवाम जे टैक्सिस मां ॾिनल केतिरो पैसो जेको आहे उहो ख़र्चु कयो। उहो पैसो असां IMF जे जेको कर्ज़ लाहिण में बि इस्तेमालु करे सघियासीं थे। तव्हां हिन नुक़सान खे ऐं मुस्लिम लीग ते लॻियल इल्ज़ाम खे कीअं था ॾिसो? तव्हांजो सुवालु जेको आहे न उहो उनजो पस मंज़र जेको आहे न, विराट शीट इन सॼी रांदि में ऐं कावे मुसावी इन सॼे एपिसोड में या पाणी चऊं त इन सॼी कहाणी में कीअं थो अचे, उनखे हिन जे पस मंज़र खे खां मालूम था करियूं त हिन सदी जे शुरूआति में छाकाणि जो असांजी हुकूमत जो बयानियो हो अक्रॉस दी बोर्ड अकाउंटेबिलिटी। उन सिलसिले में नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो जो इदारो ठाहियो वियो, जंहिं अॻिते हली विराट शीट जे कावी मुसावी सां एग्रीमेंट्स कया त ॿाहिरिनि मुल्कनि में पीएल दौलत विराट शीट चयो त असीं ॻोल्हण में मदद कंदासीं जेकॾहिं तव्हीं असांखे नैब इंफॉर्मेशन ॾींदो त। तॾहिं बि नवाज़ शरीफ़ हो ऐं नवाज़ शरीफ़ एक्ज़ाइल में हो ऐं उन ज़माने खां वठी इहा जेका हंट आहे, इहा जेका ॻोल्हा आहे ऐं इहा जेका बेचैनी आहे रियासती अमलदारनि जी शरीफ़ फैमिली जे ख़िलाफ़ु, इन खे बि हिकिड़ी वॾी पुराणी ऐं 20 साल पुराणी कहाणी आहे। घटि में घटि पाण जेकॾहिं रुगो कावे मुसावी ऐं नायब ऐं शहज़ाद अकबर साहब ऐं अली ज़ैदी ऐं इमरान ख़ान साहब जी हुकूमत 2000 परवेज़ मुशर्रफ साहब जी हुकूमत खां वठी इमरान ख़ान जी हुकूमत ताईं जेके बि हुकूमतूं आहिनि उहे कोशिशि कंदियूं रहियूं आहिनि त कहिड़े बि नमूने सां असीं हिन फैमिली खे शिकार कजे ऐं हिन में फैमिली ते साबित कजे। जीअं कावे मुसावी हींअर जेको मैंने इंटरव्यू कयो आहे मुर्तज़ा अली शाह सां द न्यूज़ ऐं जंग जे रिपोर्टर सां, त उन में इहो चईं त 2018 जे इलेक्शन महिल इहा ॻाल्हि पखिड़ी वई त चई आउं बि उन में शामिलु हुउसि त तमामु हिकिड़ो वॾे पैसनि ते मुश्तमिल अकाउंट जेको आहे न उहो मशरक़ बई जे मुल्कनि में आहे, सिंगापुर या हांगकांग में आहे किथे, त उहो अकाउंट हो ई कोन। ऐं नवाज़ शरीफ़ चयो त यार जेकॾहिं इहो अकाउंट आहे त 10% खनि मूंखे ॾियो, 90% तव्हां खणी वञो। हा पियो अदालतुनि जा ख़र्च भरियां, मुंहिंजा 10% अदालती ख़र्च मूंखे ॾेई छॾियो, 90% तव्हां वञी करियो। त यानी हिकिड़े तसवराती नमूने सां असांजे पाकिस्तान जे 22 करोड़ माण्हुनि खे असांजो असेट ऐं रिकवरी यूनिट जो सरबराह शहज़ाद अकबर ऐं असांजी हुकूमत मौजूदु हुकूमत बि इहा मतिलबु माना पंहिंजे सॼे बयाने में ऑन डेली बेसिस त हू चवंदा रहिया त असीं मतिलबु माना हाणे असां चोर पकिड़े वरिता आहिनि, हाणे असां पैसा वापसि था आणियूं, असांजे मुल्क में माना मनी लॉन्ड्रिंग बि थिए, हाणे मनी लॉन्ड्रिंग वारा चोर असां पकिड़े वरिता आहिनि ऐं हीअ पैसा माना जल्दी वापसि अची था वञनि। थियो उनजे उबतड़ त बरतानवी अदालतुनि न सिर्फ़ु विराट शीट ऐं नायब ऐं विराट शीट ते खे इहो मजबूर कयो कोर्टुनि त तव्हां 20 लख
पाउंड शरीफ़ फैमिली खे भरे ॾियो, ब्लड शीट ख़ुदि भरियो आहे ॾंड। ऐं वरी बरतानवी कोर्टुनि इहो साबित कयो त तव्हां छाकाणि जो हीउ सॼो कमु जेको आहे उहो ग़लति कयो आहे, यानी असांजे एसेट रिकवरी यूनिट शहज़ाद अकबर साहबु, कावे मूसावी ऐं इहे, त उन्हनि चयो त असांखे 4 अरब 59 रुपया ब्राड शीट खे तव्हां भरे ॾियो, ब्राड शीट खे तव्हांखे इहे भरे ॾियणा आहिनि। ऐं ब्राड शीट जो 20 साल पुराणो एग्रीमेंट हुओ असां सां, जेको हाणे टुटी वियो आहे। इहो $28 मिलियन आहिनि न, उहे असां ते ॾंड पियो। त ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े ख़ानदान ऐं हिकिड़े सियासी ख़ानदान खे हिकु तरह सां सिफ़ायती सां मिटाइण जे लाइ सियासत जा वसीला लॻाया विया ऐं रियासत जा टैक्स पेयर जा पैसा उन ते लॻाया विया ऐं हिते हिकिड़ो बयानियो डेवलप कयो वियो त हीउ चोर हा, हीउ पोयां हुकुमरान जेके हुआ न उहे चोर हा, इहे मुल्क खे लुटे खाई विया। पर जॾहिं आला अदालतूं जेके बरतानिया जूं हुयूं उन्हनि में का बि शइ साबित कोन थी, नतीजतन चंद ॾींहं अॻे कावी मूसावी मियां नवाज़ शरीफ़ साहब खां ज़ाती तौर ते चयो आहे त उनजे ख़िलाफ़ु असीं कुझु बि कोन ॻोल्हे सघियासीं, असीं उनजे ख़िलाफ़ु कुझु बि साबित कोन करे सघियासीं ऐं आउं चवां थो त हुन हिकिड़े रुपए जी बि करप्शन कोन कई आहे। आउं नवाज़ शरीफ़ खां माफ़ी थो वठां, इन में हीअ अदब एतमाद जे शोर में जेको असांजे मुल्क में हले पियो उन में इहा ख़बर दॿिजी वई आहे ऐं 8 जा 8 जेके तर्जुमान आहिनि या 15 तर्जुमान आहिनि हुकूमत जा, उहे बि इन ते ख़ामोश आहिनि। ऐं कावे मूसावी जेका आहिनि उहा चवंदा आहिनि न कैट आउट फ्रॉम द बैग वारो कमु करे ॾेखारियो आहे। कैसम हिन सॼी जेका ग़ैर यकीनी सूरत हाल हले पई, इन में छा इहो मुमकिन आहे त अपोज़िशन ऐं हुकूमती जेके अरकान आहिनि उन्हनि जे विच में का अहिड़ी जेका अंडरस्टैंडिंग पैदा थिए जो आख़िर में जेका अपोज़िशन आहे उहा पंहिंजे अदम एतमाद जी जेका तहरीक आहे उहा वापसि वठी छॾे ऐं कंहिं अहिड़े नुक़्ते ते पहुची ऐं उन्हनि में जेको आहे अहिड़ो कुझु ठाह थी सघे जंहिंसां जल्दी जेको आहे सो कंहिं मतिलबु जीअं चइजे 5-6 महीननि खां या 8 महीननि खां पोइ इलेक्शन जेका आहे फ्रेश कराई वञे जंहिंमें ख़बर पवे त कंहिंखे मेजॉरिटी हासिलु आहे। छा इन क़िस्म जो तव्हांखे इम्कान नज़र अचे थो? ॾिसो, मूंखे हिन वक़्तु इहो पॉसिबल कोन थो लॻे पियो। उनजा सबब आहिनि। पहिरीं त नून लीग चाहियो पिए ऐं मौलाना साहब बि इहा ई ॻाल्हि कई पिए त इलेक्शन ते हीअ जेके थियूं 18 में इहे इंजीनियर्ड हुयूं, रिग्ड हुयूं, इन करे फ्रेश इलेक्शन थियनि, फ्रेश मैंडेट वरितो वञे। पर उन ते PTI कोन पई बीठी। हाणे जॾहिं PM साहब पंहिंजा जलसा ॾिठा आहिनि त उहो सम्झे पियो त शायदि आवाम में मुंहिंजी मक़बूलियत वधी आहे। हाणे उहो इन ॻाल्हि ते आयो आहे त जेकॾहिं मूंखे नो कॉन्फिडेंस खां बचायो था त मां इन में अपोज़िशन सां गॾिजण लाइ तयारु आहियां त जीअं 4 या 5 महीननि में इलेक्शन जो असां अनाउंसमेंट करे छॾियूं। पर हाणे पीपल्स पार्टी त पहिरीं बि कोन पियो चाहियो, छो त उनखे सिंध में बि हुकूमत हुई ऐं हिन हुकूमत खां पोइ बि उनखे मर्कज़ जी हुकूमत में शेयर मिलंदो। हाणे मौलाना साहब बि चाहे थो मूंखे कुझु वक़्तु 1.5 साल ताईं कुझु शेयर मिली वञे ऐं जेके इतिहादी पार्टियूं हुयूं त उहे त चाहिनि इहो थियूं पियूं त इहो 1.5 साल असां पंहिंजो पूरो कयूं, न त चौधरीनि खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो, सुभाणे वरी 2 सीटूं खणी ईंदा। त हाणे मूंखे इहो नथो नज़र अचे। पर उसूलनि इहो बहितर हुयो त नई इलेक्शन थिए ऐं नओं मैंडेट अचे ऐं उहो मैंडेट मुंहिंजी इहा दिलि इहा थी चाहे त घटि में घटि का बि पार्टी सादी अक्सरियत खणी अचे त जीअं उन्हनि खे वरी नंढियूं नंढियूं पार्टियूं ब्लैकमेल न कनि ऐं जेको सिस्टम आहे उहो हड़बुंग में न अची वञे। नाज़रीन, हाणे असांजो प्रोग्राम सूरत हाल जो वक़्तु पूरो थियो आहे। उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो तज्ज़ियो पसंदि आयो हूंदो। असां कोशिशि कई आहे त तव्हांखे न सिर्फ़ु हलंदड़ सूरत हाल जी पर मुस्तक़बिल में जेका सूरत हाल अचण वारी आहे उनजे बारे में थोरो तज्ज़ियो करे ॿुधायूं। असां उन में केतिरे क़दुरु जेको आहे उहो सक्सेसफुल रहिया आहियूं उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हांजे कमेंट्स जे थ्रू असांखे ख़बर पवंदी। पंहिंजा कमेंट्स ज़रूरु ॾींदा। उन खां अलावा जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त उहो बि सब्सक्राइब कंदा ऐं असांजे बेल आइकन खे ज़रूरु जेको आहे सो क्लिक कंदा त जीअं असांजे हर प्रोग्राम जी नई नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। अलावा